अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह पाक तव्हांखे सदाईं ख़ुशि ऐं आबाद रखे। अॼु जंहिं असां मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं, जंहिं मर्ज़ ते ॻाल्हाईंदासीं, उहो आहे हेपाटाइटिस। दोस्तों हेपाटाइटिस जो मर्ज़ हिकु तमामु घणो मूज़ी मर्ज़ आहे ऐं ईअं सम्झो त हिन पूरी दुनिया जे अंदरि हिकिड़ो तबाही मचाए छॾी आहे। इहो इंटरनेशनल मर्ज़, उनजो इलाजु सफ़ा सवलो आहे। कानून मुफ़रद आज़ाद जे अंदरि जेको इलाजु आहे उहो तमामु ईज़ी आहे। सो इहो छो थो थिए, छाजे लाइ थो थिए? उहो इन जे करे थिए थो जो जॾहिं जिगर जे अंदरि गर्मी ऐं ख़ुश्की वधी वञे थी त पोइ असांजो जेको जिगर आहे उहो तेज़ थो थी वञे। ईअं सम्झो त हिकिड़ो मोटर जॾहिं हलंदो हुजे, उनखे जेका उहा घणी बिजली अची वञे त पोइ उहो कीअं स्पीड वठंदो आहे। अहिड़े तरीक़े सां असांजे जिगर खे जॾहिं घणी गर्मी ऐं ख़ुश्की मिलंदी आहे त पोइ उहो तेज़ थी वेंदो आहे। लिहाज़ा हाणे इन जो इलाजु छा थींदो? इनखे गर्मी ख़ुश्की खे इनखे गर्मी तरी में चेंज कइबो। जॾहिं इन में गर्मी ऐं तरी पैदा थी वेंदी त इहो मुकमल तरीक़े सां सही थी वेंदो। हाणे इन जे लाइ असांखे छा करिणो पवंदो? इन जे लाइ तमामु सवलो जेको उस्तादनि ॾस ॾिनो आहे, जेको नुस्ख़ो आहे उहो तव्हां नोट कयो ऐं इहो अप्लाई कयो। इंशाअल्लाह मुजरब शइ आहे, फ़ाइदो आहे इंशाअल्लाह। हाणे उन जे लाइ सुंढ 50 ग्राम, नौशादर ठीकरी 3 ग्राम, कारा मिर्च 10 ग्राम ऐं सना मक्की जा पन। सना मक्की जे अंदरि डंडियूं थींदियूं आहिनि, उहे तव्हां ॿाहिरि कढी रखंदो, सना मक्की जा पन इस्तेमालु कंदो। हाणे उहे जेके आहिनि उहे इन्हनि खे अलॻि अलॻि ग्राइंड करे इन्हनि चइनी शयुनि खे, इन्हनि खे 5 मिलियन सरबो आहे कानून मुफ़रद आज़ाद जे अंदरि। पोइ इन्हनि सभिनी शयुनि खे मिलाए करे तव्हां फकी ठाहींदो, सफ़ूफ़ ठाहींदो। पोइ इन फकी मां अधु चमची सुबुह, मंझंदि ऐं शाम इन सभिनी दवाउनि खे गॾाए हिकिड़ी फकी ठहंदी। पोइ अधु चमची सुबुह, मंझंदि, शाम 2 चमचूं शरबत दीनार जूं, 1 गिलास ताज़ा पाणी जो। पोइ उन सां तव्हां इहो खाईंदो। इंशाअल्लाह तव्हां टेस्ट करायो, हिकिड़ो महीनो अॻु में टेस्ट कराईंदो, माना हाणे तव्हांखे ख़बर पई तव्हांखे हेपाटाइटिस आहे, टेस्ट करायो। महीनो दवा खाओ, महीने खां बाद में वरी तव्हां जॾहिं टेस्ट कराईंदो त डॉक्टर तव्हांखे पाण चवंदा त हेपाटाइटिस तव्हांजी ख़तमु थी वई आहे। 3 महीना इहो इलाजु कबो। 1 महीने में तव्हां जो हेपाटाइटिस तव्हांजी ख़तमु थी वेंदी ऐं 3 महीननि जे अंदरि अंदरि इंशाअल्लाह हेपाटाइटिस जो जरासीम बि मरी वेंदो ऐं तव्हां बिल्कुलु ख़ुशि आफ़ियत में हलिया वेंदो। दुआ कजो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।